यहाँ कोशिश डिजिटल रिपोर्टर राजा रबनवाज मर असां मौजूद आहियूं यूसी फतेह टंडो जे ॻोठ फतेह टंडो में, जिते पाणीअ जा तलाउ बीठल आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त यूसी चेयरमैन साहब खे बार बार असां दरख़्वास्तूं कयूं आहिनि, हू पाणी निकाल करण लाइ तयारु न आहे। अचो त ॻोठाणनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। पानी एतिरो हिते घिटीअ में बीठो आहे, जे बंद जो जेको बि एक्स्ट्रा शाख जो पानी थिए थो उहो रोड ते बीठो आहे। ॿार बच्चो टपे थो, तमामु वॾी तकलीफ़ आहे। असां कल्ह बि अर्ज़ु कयोसीं यूसी चेयरमैन उस्ताद बशीर अहमद खे त महिरबानी कयो को असांखे टाली जो मिटी जो को बंदोबस्तु करे ॾियो ताकी बच्चो ॿार टपे थो तमामु तकलीफ़ में। ऐं ख़ुदा असांखे थोरो हौसलो बि ॾियो। हे केरु कराईंदो कमु, वोट ॾियूं था ज़रूरु लाज़मी त असां तव्हां सां ई ॻाल्हाईंदासीं। त कुल ॿार नंढा छोकिरा आहिनि, वॾा आहिनि, कुल ई तकलीफ़ में आहिनि, कुल जी तकलीफ़ आहिनि। हाणे बि आया आहिनि, को गाह पठो को काथे पियो आहे, को कंहिंजो हुते ॿ दफ़ा गाह किरी पियो आहे। माई हिकिड़ी अचे थी टपे थी, ॿार सूधी किरी पई आहे। ॿार पाणी जे आज़ार खां वीचारा अचनि था, सुबुह सां के पाणीअ में किरी था पवनि, के गप में। सो महिरबानी करे हे पाणी कढाए ॾे असांखे। हिन घिटीअ में मिटीअ जी ज़रूरत आहे कि 2-3 ट्रालियूं मिटीअ जूं लहराए ॾे त जीअं ॿारनि खे स्कूल अचण में सहूलियत थिए। ॿियो सभ खां वॾे में वॾो जेको असां वटि पहिरियां खां वठी आज़ार आहे त असां वटि निकाल कोन्हे, को नाली कोन्हे कंहिं बि घर खे। 2-2.5 साल थी विया आहिनि चेयरमैन साहब खे असां अर्ज़ु बि रखियो आहे, चई बीठा आहियूं। बटन प्लेटफॉर्म न चयो आहे त साईं महिरबानी करे असांखे नाली ॾियो या हिन घर वारनि खे को निकर कढी ॾियो त जीअं हिननि जो पाणी सही तरीक़े सां ॿियनि फ्लो करे। हाणे हिनखे त तक़रीबन महीनो थियण वारो आहे पाणीअ खे, इहो पाणी हिते बीठो आहे। न ॿार स्कूल अची था सघनि, न वरी हितां वापसि वञी था सघनि। हाणे होॾां तक़रीबन 1.5 किलोमीटर जो पंधु आहे हिन ॻोठ वारनि खे, जेके वीचारा फ्री करे असांजे स्कूल था अचनि। केतिरा केतिरा मासूम आहिनि। हाणे बि ॾिसो तव्हां ॿारनि जा पहिरियों घर आहिनि, वीचारा ही बीठा आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि। सो तमामु घणो हिते आज़ार आहे असां सां। महिरबानी करे चेयरमैन साहब खे असांजी इहा रिक्वेस्ट आहे त हे पाणी कढाए, बीको मशीन रखाए या का मिटी विझाए, बहरहाल असांजो ही मसइलो हल करे। असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। भरिसां असांजी मस्जिद बि आहे, उनजे करे मस्जिद में तमामु माण्हू मिसाल निमाज़ बि नथा पढ़ी सघनि। असां साईंअ खे अर्ज़ु था कयूं त असांखे 8-10 टालियूं लहराए ॾे त जीअं असांजी अचु वञु आराम सां थी वञे। सुबुह सां नंढड़ा 2-3 ॿार किरी पिया आहिनि, उहे बि ॿुॾनि पिया। असां उन्हनि खे जॾहिं ॻोठाणनि अची तकड़ में कढी विधो आहे, पर असां हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त बिराए महिरबानी असांजो कुझु ॻोठ जो ख़्यालु करे। ईअं न थींदो आहे वोट आयो वठी हलियो वियो, असांजे हिकु भेरो बि असां साईंअ खे ॾिठो बि न आहे। सॼा ॻोठ वारा बीठा आहिनि, तव्हां इन्हनि खां ई पुछा कयो, कंहिंखे ख़बर बि न आहे त साईं बशीर अहमद फतेह ॻोठ में कॾहिं पेर बि पातो आहे। का बि सहूलियत कान्हे फतेह ॻोठ में। साईं नालियुनि जी बि असां पाण कंदा आहियूं, जॾहिं नालियुनि जो पाणी बि रोडनि ते ईंदो आहे उहो बि असां पाण मदद कंदा आहियूं। हर भेरे असां पाण ई था कयूं। जेको बि असांजे ॻोठ में तकलीफ़ आहिनि या नालीअ जूं आहिनि, या हे दग में पाणी बीठो आहे, जेके बि नंढा ॿार वञनि था या हितां टपनि था त उहे माना तकलीफ़ में आहिनि, ॾाढी तकलीफ़ में आहिनि। उन्हनि जी बहरहाल त साईंअ खे असां अर्ज़ु था कयूं त ॻोठ में चकर हणी ॾिसी वञे हालत, या उन खां अलावा नालियूं ॾिसी वञे ॻोठ में जिते किथे पाणी बीठो आहे उहो असां पाण ई सफ़ा कंदा आहियूं। कंहिं बि असांखे सहूलियत न ॾिनी आहे, कोई बि असांजे ॻोठ में ईअं पुछा करण बि न आयो आहे त बाबा तव्हांजे ॻोठ में का अहिड़ी तकलीफ़ आहे या नालियुनि जो बंदोबस्तु सही आहे या दग जो कोई बि सहूलियत न आहे। असीं यूसी फतेह ॻोठ जा रहवासी आहियूं। साईं बशीर अहमद मर हितां जो यूसी चेयरमैन आहे। असां सॼो ॾींहुं पाणीअ में ॿुॾूं था, त असांजो माल थो वञी सघे न, असां पाण असांजी घिटियुनि में भराव न आहिनि, नालियूं निकरनि। तकलीफ़ आहे, पाणी आहे, सालों साल भितियूं किरंदियूं, 4-5 फुट पाणी बीठो आहे हिते। कोई भई तव्हां लड़ी न आयो आहे, जाॾे वञो था जाॾे माना मुला बशीर साहब खे अर्ज़ु आहे असांजो त असांखे पाणी बि कढाए ॾे। तकलीफ़ आहे, चेयरमैन साहब आहे उहो। घणे में घणी तकलीफ़ आहे स्कूल अचण जी, ॿारनि जी, माल जी। नलका ॾिसो भितियूं किरी पियूं आहिनि। 2 चकर डुकिया आहियूं, कोई कमु नथो थिए असांजो। ॿारनि खे रस्तो न आहे, माल खे रस्तो न आहे, पाण परेशान आहियूं। मलेरिया मच्छर लॻा पिया आहिनि, हिकु थिए थो ॿियो बीमार आहे, ॿियो थिए 3 बीमार आहे। स्प्रे कराए पाणी कढायो रुगो पाणी पाणी आहे। 2-3 दफ़ा विया आहियूं त ख़ाली आसरा थो ॾे, हा पाणी कढाईंदासीं, पाणी कढाए कोन थो आहे। तकलीफ़ आहे ॾाढी, ॿारनि खे अचण वञण में ॾाढी तकलीफ़ आहे। उन खां पोइ जॻहियुनि जी भितियूं किरनि थी पियूं, टेका ॾिनियूं आहिनि ॾाढियूं, न नालियुनि जी सफ़ाई आहे, का बि शइ हिते नाले जे लाइ न आहे त हे कमु थियो आहे यूसी चेयरमैन जे तरफ़ां। रोब छड़ा आसरा थो ॾे, न लाइट थो ॾे, न का प्लेट थो ॾे। रोब बाक़ी हरू भरू ॿियनि खे पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾिए थो। असांजो कोई बि तरक़ियाती कमु न करायो अथई। रोब ठला आसरा थो ॾे। असांजी हुकूमत खे अपील आहे, डीसी साहब खे बि, वज़ीर आला मुराद अली शाह खे बि अपील आहे, सर असांजी शहरयार ख़ान खे बि अपील आहे
त महिरबानी करे असां ग़रीबनि जे बचनि न्याणियुनि ते रहम कयो वञे, असांजो पाणी कढायो वञे। असांजी घिटी में न नालियूं आहिनि, न असां ॾे को रस्तो आहे, न असां ॾे का घिटी आहे। राति बि छोकिरी किरी आहे जंहिंजी ॿांह भॼी पई आहे।